सैयद चे मोहब्बत सी मैदान ऐं इहो जेको सॼो मैदान आहे ससुई मोहब्बत सां लंघी वई आहे। ससुईअ लंघियो सैयद चे मोहब्बत सी मैदान जंहिंजो आरियाणी अॻुवाण तंहिंजी कान्हे बाख बहीर। जंहिंजो आरियाणी अॻुवाण आहे तंहिंखे रस्ते पंध में को ख़ौफ़ कोन्हे को ड्रिज कोन्हे। हिकिड़ो रूमी साईं जो शेर आहे त जिस्म खाक अज़ अश्क बर अफलाक शुद। हिननि बेतनि सां मिले जिस्म खाक अज़ अश्क बर अफलाक शुद। खाक वारो जिस्म फना थींदड़ खाक वारो माण्हू खे इश्क आसमान ते खणी थो वञे। पोइ दर रक्स आमद व चालाक शुद। पोइ दर माना जबल में रक्स आमद जबलनि में अचे थो त नचंदो थो अचे। व चालाक शुद हाणे चालाक मां को माण्हू हिरस्ती न माना चौबंद आहे ऐं उनखे इश्क छा थो करे जबलनि में पंधु कंदे नचाए थो ऐं होशियार थो रहे अहिड़ियुनि ॾुखियाईनि में। हीअ ससुई जी ॻाल्हि। कड़ा डूंगर कह घणी जित वाटुनि ते वारी। कड़ा डूंगर कह घणी जित वाटुनि ते वारी। आॾा लक लतीफ़ चे बर सुॼनि बारी। लक वॾा आहिनि आॾा आहिनि ऐं बर बारी था सुॼनि। जा मंज़िलुनि मारी जंहिंखे डेस्टिनेशन मारे छॾियो आहे। मंज़िलुनि अवा पहिरीं ॿेलो टुपां पोइ कारो टुपां पोइ कांबू टुपां पोइ हाड़ो पोइ जा मंज़िलुनि मारी। सा कादिर केचर साणी जिनखे मंज़िलुनि मारे छॾियो आहे। हिकु मंज़िल बि मारे छॾियो आहे। हाणे छा ख़ुदा हाणे तुंहिंजे हिननि पंधनि सभिनि मूंखे त पूरो करे छॾियो आहे। हाणे अचो हिन खे केच पहुचा। कड़ा डूंगर कह घणी जित जबल गूना गून। एॾो जबल आहे रुगो जबल आहे गूना गून। लीड़नि जूं लतीफ़ चे तंग तवारूं गून। लेड़नि जूं लतीफ़ चे तंग तवारूं पून। ऐं उठनि जूं तवारूं दाहूं तंग थियूं थी वञनि। तवार माना आवाज़ रंभूं ऐं अहिड़ो ॾुखियो जबल आहे जंहिं महिल जबल ते हू हलंदा न त हुन जूं दाहूं परे पवनि थियूं पोइ बीही थियूं रहनि। माना सहकण में हू आवाज़ बि कोन था करे सघनि। जिन ॾिठो सम्झो कामेड़ जिन ॾिठो पेर पुनूअ जो से न रून न की चूं। जिन पुनूअ जो पेर ॾिठो आहे न उहे न को रुअंदा न को कुझु चवंदा। उनखे ख़बर आहे त महबूब हिन पासे छो हूंदनि मथे हून लाॻा पा हिन लोक जा। जेके माण्हू हिन में जहान में हूंदा आहिनि मयारूं उन्हनि ते हूंदियूं आहिनि न। असां त हूंदनि मथे हून लाॻा पा हिन लोक जा। जेके हूंदा आहिनि उन्हनि ते मयारूं हूंदियूं आहिनि लोक जूं। जेके हूंदा ई न आहिनि उन्हनि ते कहिड़ियूं मयार। कड़ा डूंगर कह घणी जित माथर मथां। उस्ताद चवंदो आहे मथां ई माथर माना जॾहिं असां डुपंदा हुआसीं विंदुर त पोइ उतां खां पोइ हिकिड़ो पूरो मैदान आहे उहो मथां हो। कड़ा डूंगर कह घणी जित माथर मथां ई सुॼनि था सैयद चे उत मिरूं मुहाई। मुहाई माना सख़्त ऐं वॾा। तूं आरियाणी आहीं मन ऐं माज़ूरिन जो। तूं आरियाणी आहीं मन ऐं माज़ूरिन जो। ए आरियाणी तूं ई मन ऐं माज़ूरिन जो। छप्पर तूं ऐं माज़ूरिन जो। जेके मज़ूर औरतूं आहिनि उन्हनि जो सहारो तूं आहीं। कड़ा डूंगर कह घणी जित विया रोडा रिंगाए। रोडो माना उठ। कड़ा डूंगर कह घणी जित विया रोडा रिंगाए। सांगा पे सेणनि जे थी विंदुर वाझाए। सांगा को मन संग तल
सांगा पे सेणनि जे थी विंदुर वाझाए, विंदुर में वाझाए पे कंहिंजे पुनूअ खे छाजे करे तल हुई। रयस रसु लतीफ़ चे, रसु माना तल्लुक जा ॻाल्हि, रयुस रसु लतीफ़ चे तंहिं कमीणीअ काए आरियाणी आहे मन मज़बूत, कड़ा डूंगर कह गणी जित ऋण ततो राओ। हा, कड़ा डूंगर कह घणी जित ऋण ततो राओ, ऋण अहिड़ो ततो आहे राओ जेको पट आहे उहो बाहि थी वियो आहे। हाणे दुआ दी घुरे, हिकिड़ी त गर्मी आहे जिते ऋण ततो राओ, पर पोइ छा तितुर थिए मतई खे डूंगर में ॾाओ। हिकिड़ी रस्म आहे या हिकिड़ी मिथ आहे त हलंदे पंध में जेकॾहिं तव्हांखे खाॿे पासे खां तितुर भड़को ॾेई उथे न त माना पंधु न कयो तव्हांजो कमु कोन थींदो। तितुर हाणे दुआ थी करे त मूंसां त ही हशर आहे, कड़ा डूंगर क घणी जिते ऋण ततो राओ, इहो मूंसां हालत आहे। पर दुआ कहिड़ी आहे, तितुर थिए मतई खे डूंगर में ॾाओ, पर पुनूअ खे वेंदे खाॿे पासे खां तितुर न अचे। जॾहिं ॼाम पुनू जाओ तॾहिं थी वस वणकार, जॾहिं पुनू जाओ त वणकार में वसकार थी वई। मूंखे चए थो सिकी जा सुतियास तां सिक सुम्हण ना ॾिए, एॾी सिकई सिकी जा सुतियास तां सिक सुम्हण ना ॾिए, सुम्हण न थीजे। ऐं जागी सुतियस जिन लय से आया तां न उथियास, ऐं जागी जागी जंहिंजे करे सुतियसि उहे आया त मूंखां उथण न थियो। भेन राम भुलिया न त सिक सुम्हण छा लॻे, अॼु आउं भुलिजी पियो त सिक वारो माण्हू कीअं सुम्हिया। बेता ॾाढो कमाल जो, माणिक मिट संदो में, माना मुंहिंजो माइट मोती। ॾिसो काम हिकिड़ी ॻाल्हि सम्झिजो, तव्हां पाण ससीअ जो पिया टियों सुर पढ़ूं, अॻियां चोथों ईंदो कोयारी, पोइ हुसैन ईंदो। तव्हां सम्झिजो हिकिड़ो माण्हू इन सभिनी ॾुखनि में शायदि अहिड़ो महबूब सां कोन ॻाल्हाए सघे हा जेको पाण जे पाण सां ॻाल्हाए सघे थो, ऐं कॾहिं बि कोन ॻाल्हाए सघे। जे ससीअ जे मुंहुं मुक़ाबिल पुनू हुजे हा इहे कोन ॻाल्हाए। उमीदुनि जो ड्रही पवण, वरी उथी पवण ऐं कमाल जो उथण, इहो सॼो कमु आहे जंहिं मुकमिलता में उहो चवे थी जेको मूं आइडियलाइज़ पुनू कयो हो न उहो हेठि बीठो आहे। ऐं इन पंध में पुनू ई मटाए छॾियो आहे पंहिंजो। हिकिड़ो त पुनू मां थी सघां थी, ॿियो मूंखों बि को बियॉन्ड जेकॾहिं ॻोल्हा थी सघे थी, बाक़ी जेको पुनू बंबोर मां निकिरी वियो उहो त मां लाइ किथे छॾे आयुसि। माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोजरो, मुंहिंजो माणिक जेको मिट आहे मोतीअ जहिड़ो, उहो ऊंदाहीअ में मुंहिंजे लाइ रोशनी आहे। मिट माइट, मिट मन माइट, माणिक मिट संदोम ऊंदाहीअ में सोजरो, हशर वेल हिसाब में छॾे न ईंदो। पर जेकॾहिं ॾुखी घड़ी मूं ते अचे थी, हशर थो अचे त पुनू मूंसां गॾु ईंदो। छा कंदो? सारियो सॾ कंदोमि कोयारो के चदण। ऐं इन्हनि घणनि हशाम माण्हुनि में जेकॾहिं मां हुन न लभंदसि त मूंखे ॻोल्हींदो, ससुई किथे ईंदो अचु। वाई आहे, वाई ॾाढी भली उस्ताद मुंहिंजो यूसुफ गाई बि आहे, शायदि मुंहिंजी इब्राहिम गाई। वींदसि केच कई सेणनि साण सही, वींदसि केच कही सेणनि साण सही, वो भेनर आऊं जीअंदसि तां न जतन रे। ए दियूं जतन खां सवाइ जीअंदसि कोन। विहां कीअं माठ करे हेॾो सूर सही, सुवाल जी निशानी आ गया। तव्हां ॿुधायो, हेॾो सूर सही आऊं माठ करे वियां?
वो भेनर आऊं जीअंदसि तां न जतन रे। हेॾे शहर बंभोर में सारियां कोन सही। हिन हेॾे बंभोर में को हिकु माण्हू बि मूंखे अहिड़ो कोन थो लॻे जेको मददगार हुजे। इन जे करे भेनर वो भेनर आऊं जीअंदसि तां न जतन रे। अॻियां आरीअ ॼाम जो वेड़ो साथ वई, मुंहिंजे अॻियां आरीअ जो साथ वही वियो। भेनर वो भेनर आऊं जीअंदसि तां न जतन रे। सुबुह डूंगर डोरियां कंहिं पर राति रही। सुबुह डूंगर डोरियां कंहिं पर राति रही। वो भेनर आऊं जीअंदसि तां न जतन रे। ॿी वाई आहे घुमा जाल जबल। जाल माना घणो। घुमा जाल जबल म्या जेॾियूं जानब जतल। डोरी जस में डूंगरे कंदसि आऊं उछल। जेॾियूं जानब जतल। उछल माना टुप, ख़ुशी मां हलण। हेॾे शहर बंभोर में रहां तां न हिकु पल। हेॾो बंभोर आहे पर हिकु पल बि न रहां। जेॾियूं जानब जतल पुनू पाण न वञणो। पुनू खे पाण वञणो कोन हुयो। पुनू पाण न वञणो। को मुही में वल। मुंहिंजो गोॾो आहे न त पुनू कोन वञे। माण्हू केॾो पंहिंजे पाण सां इंट्रोगेटिव आहे। बसि मूं मां किथे चए थी हुई हुई तां न हुई त बानी ॿारो चल। हिन संग मुक़ाबिल ससुई संदन थे सुई। हुननि तां लॼल हुई हिन जो हलणो हो तॾे। हुननि त पंहिंजो मुंहुं मले छॾियो। हिन जो हलणो हो तॾे। ओडी थी अब्दुल लतीफ चए हो त कारण हल जेॾियूं जानब जतल। जेॾियूं को संगत वंडो करे का ॻाल्हि रखे। को सुवाल को बि सुवाल का बि ॻाल्हि ॿुधाए। का ॻाल्हि ॿोल भा। को सुवाल को बि सुवाल हुजे ॻाल्हि। इन मुतालिक़ सूर प्रेम मुतालिक़ का बि ॻाल्हि जेका ॻाल्हि परहेज़ करे हो त बाबा न को डूंगर आहे ऐं न को हींअर रोडो आहे या तोॾो आहे त पोइ असांजे दौर में उहो जेको ठहराव आहे जेको चए पई त जे क़याम मड़नि त करोड़ा सुपरी ऐं प्रेम जे करे क़यामत ताईं त सां त पोइ असांजी हीअ जेका एज आहे उन में हीअ जेका वॉलेटिलिटी आहे इंतज़ार खां परे भॼण बसि इमीडिएसी खपे हिते। उन ससुईअ सां परे छो पई आहे। सूर हुई घणो अबोज सूरनि सुहाई ससु। सूर सुहो कंदो आहे न। जेकॾहिं सूर खां अवॉइडेंस हुजे सूर खां परे हुजे त पोइ ससुई वारो मामिलो बि कोन थो बीहे। हीअ जेको नओं दौर आहे जंहिंमें माण्हू इन्हनि जिन हालतुनि में डिवाइस में असां हलूं पिया ससुईअ जो सुवाल त अॼु मुख़्तलिफ़ तरीक़े सां बीहे थो न। ॾुख जे खणण जी ताक़त बि कोन्हे। टुप ॾींदा माण्हू बसि हेॾां होॾां त पोइ उहो अगल बीहे कीअं। सुवाल कंहिं दोस्त जो हुजे त ॿुधे न त पाण वरी हिन ते ॻाल्हायूं। पाण इहो आहे जीअं परवेज़ सर ॻाल्हि कई त हाणे असां वटि उहे खणी शयूं हालतूं मटिजियूं आहिनि पर उहे सम्झ त जीअं आहे न त ज़ालिम चेंज थिए थो पर ज़ुल्म बरक़रार रहे थो त उहे असां हाणे खणी जबल आहिनि पर मसइलो सूर तकलीफ़ उहे कुझु मीन्स चेंज थिया आहिनि। उहे कुझु जेके औज़ार या कुझु शयूं जेके आहिनि से चेंज थियूं आहिनि तब्दील थियूं आहिनि पर उहो ॾुख तकलीफ़
उहा त अञा ताईं आहे न, उहो मुख़्तलिफ़ शिकिलुनि में आहे। मिसाल तौर लतीफ़ जो जेको इहो किरदारु आहे उहो पहिरीं पाण हिन ते ॻाल्हि कई त को फ़र्द माना जिन्स जी बुनियाद ते कोन्हे, छो त शाइरी जेका हूंदी आहे उहा हिकिड़ी आलमी पैरामीटर्स ते थियल हूंदी आहे न, उन में उनखे पाण नथा खणी सघूं त उहो फ़क़ति हिकु ई जिन्स खे रॻो औरत खे एम्पावर करण जी ॻाल्हि थो करे या मर्द जी ॻाल्हि, त उहो फ़र्द जी ॻाल्हि आहे। बेसिकली जेको बि उन ओप्रेस्ड तबिके सां तालुक़ु रखे थो या जेको बि पीढ़ियल आहे, जंहिं वटि बि तकलीफ़ ॾुख आहिनि, उहो को कहिड़ी बि जिन्स सां तालुक़ु रखंदड़ हुजे, उहो हिन ज़मरे में अचो थो वञे। ईअं पोइ अॼु जो मिसाल तौर नौजवान आहे, उन वटि मुख़्तलिफ़ पंहिंजा ॾुख आहिनि, मुख़्तलिफ़ तालीम जा मामला आहिनि, बेरोज़गारी जा मामला आहिनि, ॿिया रिश्तनि जा मामला आहिनि, हर कंहिं माना समाज जे अंदरि उहे मुख़्तलिफ़ ॾुख तकलीफ़ूं हर फ़र्द वटि उहे बि आहिनि। शिकिल थोरी घणी उन्हनि जी तब्दील आहे, उन्हनि जा मामला समाजी तौर ते मटियल आहिनि, पर ॾुख ऐं तकलीफ़ उहा त साॻी थी रहे, त उन हिसाब सां हर हवाले सां लतीफ़ खे माण्हू हिन दौर में रिलेवेंट करे सघे। हीअं सम्झो न सुवाल ॻाल्हि हीअं थी थिए त जीअं चइबो आहे हिकिड़ी हूंदी आहे शाइरी जो अक्सी पासो, जबल उठ इहो अक्सी ॾेखा मीन्स अलामती या मेटाफोरिक तरीक़े इनखे जो ऊञा इहा पंहिंजी अला आहे पंहिंजी ॿी आहे हुनजी ऊञाणी त रिज़ेम्बलेंस कयो त ॾुख पर ॾुख जे करे मां हुतां खणी अहिड़ी सां ॾुख कीअं थो थिए। अच्छा हिकिड़ी ॻाल्हि अहिड़ी आहे जेका ॻाल्हि ऊञाण में ससुई वटां खणी सम्झूं त पोइ पाण वटि पाण खे ॾिसूं पाण वटि ॿी कंदी न। बंबोर छॾण खां पोइ केच ताईं उन वक़्तु बि ही ससुई पंहिंजे पाण खां बर्दाश्त वारो इंतज़ार त खणे थी न। माना उहो चए पई न, पाण चए थी मूंखे ख़बर आहे त हीउ तमामु ॾुखियो पंधु आहे। ससुईअ लॻियो सो मर्द चई मात कया जबल वॾो जो नूण मिलियो ई नीअ त नीअ खे नूण आहे न। अच्छा इहो नीह छा आहे, इन नीह में अंदरि पचाव पचाव न पचाव इन जे करे आहे त विसाल जे करे घणो वक़्तु विच में लॻी थो वञे। मिसाल प्रेम थिए थो न, मिजाज़ी प्रेम थो थिए या कंहिं आदर्श सां मोहबत आहे न, लॻे थो त हिन जो हुसूल देर करे सघे थो, तमामु घणी देर थींदी न। मिसाल जेकॾहिं मां थो चवां त मां बराबरी समाज जो तालिब आहे न, हुनजो ॻोल्हा आहे त उहा कंडीशन ॾिसणु मुंहिंजे अंदरि जो इश्क त हूंदो न। जिथे मां इहा ऑपरेशन न ॾिसां इहो मुंहिंजी दिलि त चवंदी न। हाणे उहो अंदरि में उहो जेको विसाल जो यादि आहे उहा उथंदी रहे थी, पर उनखे हासिल करण लाइ जेको इंतज़ारु आहे उहो इंतज़ारु पंहिंजे पाण में शौरी तौर आणणो थो पवे। मिसाल हुई घणो बोझ सूरनि सुहाई ससी, सूरनि हुनखे छा सुहायो त बर्दाश्त कर। तुंहिंजे उमिरि में जेकॾहिं तोखे पुनू न मिलंदो त पोइ तोॾे पुनू पाण ईंदो हलियो न। सही आहे न। असांजे दौर जी ॻाल्हि इहा आहे त ॾुख में सब्र ऐं जेकॾहिं मेलाप विसाल में जेको इंतज़ारु आहे उहो असां मूं निकिरी वियो आहे। असांजे भलपुणे जा गुणनि जा इहे मौज़ू कोन्हनि कामेड़। मिसाल मां इहा थो चवां त पंहिंजे हीअ जेका तकड़ा पान अबा हूड़ियाए पर मिसाल पाण जिन्सी तरीक़े सां हलूं पिया न ज़िंदगीअ में, हिते छा आहे, हिते इंतज़ारु आहे, कहिड़ो इंतज़ारु आहे तव्हां ॿुधायो, आहे इंतज़ारु हिते? अबा माण्हू ॾुख बि जेकॾहिं वेंदो त पोइ तव्हां ॿिए पासे खां तबाह बि थींदो। ॾुख ईंदो त पोइ उहो सूर सजाई तव्हांजी कंदो। सूर पाण सूर खां मुंहुं परे त कोन था कयूं था न। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी जेका बयानु हुन चुल चई आहे त भाउ ॻाल्हि ॿुधो, तव्हांजे दौर में तव्हां वटि अॻु में ॻाल्हाइण ॿोल्हाइण कोन थींदा, मिलण कोन थींदा त सिक ऐं तड़प वधंदी। मां कंहिं माण्हू जो रुख बि कोन थो ॾिसां, आवाज़ बि कोन थो ॿुधां, तड़प वधे थी। या उहा हालत जेका मुंहिंजे ख़्याल में आहे उहा मां ॾिसां कोन थो त मुंहिंजी तड़प वधे थी। त मूं वटि आइडियलाइज़ आहे त पुनू हीअं ॻाल्हाईंदो, उठ हीअं आवाज़ कंदा, उहो मां पंहिंजे पाण सां ॻाल्हायां। हू पियो चए त हिन हेॾे समाज में उहे जेके विसाल जूं घड़ियुनि जा एक्सट्रैक्ट हूंदा आहिनि न, विसाल जे घड़ियुनि में यादूं हूंदियूं आहिनि, मां विसाल कंदुसि त पोइ छा कंदुसि, उहो एक्सट्रैक्ट ही जेके डिवाइसिस आहिनि ऐं जेको आहे उहो
सोलो पहुच करे ॾींदो त जेको माण्हू पाण तख़युल कंदो त मुंहिंजो विसाल हीअं हूंदो न, उहो डिस्टॉर्ट अंदाज़ में बल्क में पियो आहे न, घणो पियो आहे, घणो जो पियो आहे त तलब मरियो थी वञे। अच्छा, तलब जो मरंदी त ख़ुदि महबूब उन रंग में कोन रहंदो, विसाल ॿाड़ो थी वेंदो। अच्छा, विसाल ॿाड़ो थियण माना ॿई शयूं कामेट मरण, जेको जंहिं हिकिड़े में ॿिन्ही जो तज़ाद पियो आहे, छाजो? इश्क ऐं सूर। हलो डायलेक्टिक्स माना ॿ कंट्राडिक्टरी बीइंग हिक ॿिए में हूंदा आहिनि, उहे उन्हनि जी कंट्राडिक्शन जे करे शइ मूव कंदी आहे। मोटिव फोर्स हूंदो आहे उन्हनि जो ज़िद पाण में। लतीफ़ जे ॿिनि गुणनि जो डायलेक्टिक्स सूर ऐं इश्क। विसाल जे करे सूर खां पोइ मेलाप ऐं वरी उहा सिंथेसिस कमु हले थो। असां वटि सूर वारो पूरो एटम मरियो वञे। पाण अगरि सही था कयूं, या तव्हां ॾिसो त ससुई वैलिडिटी पंहिंजी ॾेखारे छो नथी भला? जंहिं वटि सूर आहे, अॻु में मिसाल पाण चौकड़े में जॾहिं भिटाई पढ़ंदा हुआसीं, ससुई पढ़ंदा हुआसीं त माण्हू सड़ी वेंदा, रातियूं कचहरियूं हूंदियूं। असां वटि छो किथे खोट आहे पंहिंजी? इहा उहा तनक़ीद आहे जेको पाण समाजी राब्तनि जे हिननि गैजेट्स जा इस्तेमालु कंदड़ आहियूं। न रुगो उहो, पर उन्हनि जे असर में ही जेको पंहिंजूं बेचैनियूं थियूं आहिनि न, कामेट पढ़ाई घटि, पढ़ूं बि कोन, हिकिड़ो पढ़ूं कोन, तफ़कुर बि कोन, जेका मेडिटेशन आहे उन में पंहिंजे मुंहुं वेही सोच थोरो, उहो बि कोन कयूं। हाणे इहो सॼो गुण जेके आहिनि, इहे गुण जा निकिरी पंहिंजे पाण में। हाणे गुण जो निकिरी विया त पोइ पाण कंदा छा आहियूं? ॿुधियूं ॻाल्हियूं, पंहिंजे कननि मां शइ आई न आई पाण ॻाल्हाई कोन्हे। अबा पाण इहो जेको कढणु आहे, इन कढण मां मोती निकिरंदा आहिनि न। कामेट ससुईअ जा जेके गुण सूर ऐं इश्क आहे न, भला पाण अचो सोचूं त पाण वटि इहो आहे कोन्हे, सूर जो कोन्हे त पोइ मेलाप जो उहो करार बि कोन्हे। त पोइ जेकॾहिं पाण हुसैनीअ ताईं पुॼंदासीं न, तव्हां ॾिसो त हुसैनीअ ताईं उहो माण्हू थिए छा थो, उहो पाण पवंदा आहियूं न त माना नाउमीदी आहे चुको ओछण वासे ते, माना उन्हनि वटि को उमेद कान्हे। पर बिना उमेद जे जेको जीअं सो हरण हुमाल सरगर्दा संसार, हू पगु न खोड़े पटिए, हू धड़ सिर धरे न साल, जे कुछ तिन मुलाम ससुईअ सूर पिराया। माना हू चए थो त हुननि वटि पग, हाणे हरण जे धुन में ख़ुशबू मुश्क जी या पाणीअ जी उञ, ऐं हुमा खे ख़बर न आहे त ज़मीन ते लहंदो वरी उॾामंदो। अच्छा, इन मां उनखे हासिल छा मिलियो? उनखे हासिल इहो मिलियो यार, जेकॾहिं वेहबो न, वेहण पुनुअ जे लाइ कारगर न आहे, इन करे रुगो सरगर्दानी। कामेट सरगर्दानी केॾो दर्द आहे। दर्द सां पोइ जेकॾहिं दर्द आहे न, त पोइ उन जो ॿियो ज़िद इश्क ऐं विसाल आहे। विसाल बि ओॾो करारी हूंदो जंहिंजे लाइ उहे परमल थो कारे, पुनल थो कारे, माना पुनू वग़ैरह जेको पंधु थो कराए, इहो इन इश्क में हूंदो कराए। इहा पाण खे पंहिंजी उमिरियुनि ते इहा तनक़ीद आहे। सूर बि असांखे उन अंदाज़ जो फिक्र पढ़णु उहो जो वियो आहे हलियो, त पोइ विसाल बि पाण वटि उहो कोन रहियो। अच्छा, कामेट हीअं आहे त हिकु त जेका 20वीं सदीअ जी शुरूआत वारी लिखणी आहे, उन में गुरबख्शानी लिखियो आहे, पर उन हिकिड़ो ॿियो कमु बि कयो आहे। हुन गंज जूं जेके पढ़णियूं आहिनि न, उहे बि खयूं आहिनि। अच्छा, कामेट ॿोलीअ जे हिसाब सां हीअं सम्झूं था, कामेट लाड़ में पंहिंजे चवंदो अॼु बि नून कोन ॾियनि। माना लाड़ में मुर्शिद जी ॿोली घणी आहे लाड़ जे पासे जी, माना आम तौर ते कोहिस्तान जी बि तव्हांखे मिलंदी, उत्तर जी घटि, विचोले जी बि घटि, मिठी ॻाल्हि। पर कामेट चवनि पंहिंजे, उते नून कोन ॾियनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त कामेट जीअं स्टैंडर्डाइज़ ऑफ लैंग्वेज चवंदा आहियूं न, त ॿोलीअ में जेकॾहिं तव्हां वटि नून आहिनि त नून आणियो, इहो ख़ुदि ॿोलीअ ते तनक़ीद आहे न। अब छो स्टैंडर्डाइज़ भला? माना जेकॾहिं भेया जी ॿोली विच जी सेंटराइज़ड हुजे, सेंट्रल हुजे, त पोइ कढण जी छो न हुजे? हाणे इहे उन्हनि खे 6 तबक़नि खे त पंहिंजा हक़ आहिनि। ऐं इहा भली ॻाल्हि की डॉक्टर गुरबख्शानी जेको सिंधी जो वॾो आलिम हो, त भाई मुर्शिद जेका ॿोली उते ॻाल्हाई आहे, उहा ॿोली आऊं ॻाल्हायां, इन करे पहिजे आहे, लफ़्ज़ पहिजे आहे। ऐं कामेट पढ़िजे बि ईअं। जेकॾहिं उहो उन वांगुरु पाण कोन पढ़ंदासीं न, त पाण भलनि पढ़णनि मां कोन हूंदासीं। छो
त शाइरी पंहिंजे हिसाब सां लफ़्ज़नि खे जीअं हुया लहजनि खे बचाईंदड़ बि आहे ॿोलीअ जी। कामेड़ जेकर स्टैंडर्डाइज़ेशन थिए पोइ त ॿोली वेंदी न हली, भांत वेंदी हली। इन मां मुराद कामेड़ भांत बचाइण, इन करे पंहिंजे त पोइ पंहिंजे पढ़जे ऐं रुॻो इन में नून ॾेई वियुसि इहा मुंहिंजी उहो हुई अणॼण या छा, पर न ॾियणु घुरिजे, हक़ीक़त आहे पंहिंजे। छो त कामेड़ मूं ॿुधो आहे ईअं था ॻाल्हाइनि, अब आई केॾे वियो, हाणे आई असां वटि आहे ई कोन, अमी था पढ़ूं पाण, ऐं अमी खे बि अवां करे छॾियो आहे। आई जा लुॾो लोड न इहे पर धातुअड़नि जी पुन कला जे कोड सुखण सुठा कॾहिं कीअं। हिकिड़ो सुवाल इहो। ॿियो कमु आइडेंटिटी ॻाल्हि इहा आहे त हिकिड़ियूं ॿ ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ आहिनि, उन्हनि खे मिलायूं त पुन्नुअ जो प्रेम माण्हूअ जो प्रेम हो न, हिकिड़ो मिजाज़ हो, रोमांस माण्हूअ सां हो। इन जे करे जेका ॻाल्हि मुर्शिद पाण नाथ पंथनि खां सिखियो, जेका रामकलीअ में आहे त बाबा उहा वॾाई पंहिंजी ज़ात जी, जेका तव्हांखे माण्हुनि जी ज़िद में रुॻो मथां करे बीहारे, मां वॾो उहा आहे। माना हिकिड़ो बेत आहे न त ॿी बसि चिटो अथसि त चिट्टो रबानी राह नाउमीदीअ निझुरे पेई पसल आहे। नाउमीदी माना को बि सामान कोन खण, पेई जेकॾहिं नाउमीदीअ जे कोठे में तूं बीह ॾिसंदी त अलाह तोखे नज़र ईंदो। पेई पसल आहे, चिट्टो रबानी राह मुराद मख़फ़ी कयो। हीअं हुनजो जेको घुरण आहे इन उन्हनि खां परे कयो। ही उहा अञा जेका पंहिंजे पाण खे वॾो सम्झे उन जी नेस्ती आहे। तव्हां मूंखे मां जेकॾहिं कंहिं ॿिए माण्हूअ सां उन्हनि ज़िदनि झेड़नि में वॾो आहे त पोइ उहा नेस्ती आहे। पर जॾहिं मुंहिंजे आदर्श वारो ज़ात जो जुड़णु आहे, ईगो जंहिंमें मुंहिंजा आदर्श जुड़ंदा, उते मूंखे उते उनखे वधीक मज़बूत करणो ऐं बीहारणो ई उनखे आहे। छो त उहा अञा महबूब खे मिलंदी जेका आदर्श वारी आहे। मिसाल कावड़ी जेको जबल सां विढ़ंदड़ माण्हू आहे न, इहो बि त ईगो आहे न। जबल खां हेठां ई हिराए कोन थी, हा माण्हुनि खां हिरायां थी। जेके बंबोर में औरतूं वेठियूं उन्हनि चयो न वञो, हुनखे जी तव्हां खटियो मूं हारायो, भुलियो सभु बंबोर जो पुठी हो त न हलियो, उनखे छॾे माठ करे झेड़े मूं सभु वञे थी हली, पर लकनि सां विड़े थी। माना उहा अञा जेका माण्हुनि सां पंहिंजे पाण खे हाराए थी, उहा नेस्ती आहे, उहो ॿुध जो फ़लसफ़ो आहे। पर जेकॾहिं झेड़ो करिणो आहे अज़मत आदर्श, त पोइ उहो ई माण्हू वरी झेड़े जे लाइ बीहंदो रहे। इहा उनजी आइडेंटिटी का मिनट बचाइणी आहे। अच्छा, इहा ई आइडेंटिटी औरत जे रूप में लतीफ़ चई वियो न, ससुई लंघियो सो मर्द जई मात कया। पर हिकिड़ी ॻाल्हि करणु सोचो, अरिड़हीं सदीअ में पेट्रियार्की पंहिंजा ज़ोर त खयो बि थी न, भिटाई खे को माण्हू चए हा तूं ॾे हवाल, मर्द 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 जी ॻाल्हि हूंदी आहे, तूं इहो ॻाल्हि छो कई? ससुई लंघियो सो मर्द जई मात कया। अब जंहिं मर्दनि खे जंहिं पंध मात माना मारे छॾणु, चुप कराए छॾणु, उहो औरत लंघी वई। जबल वॾो जो लूण मिड़ियो नीअ खे, पंहिंजी जॻह ते त हू माई खे खटराए बि वियो न। अच्छा, ॿी ॻाल्हि कयां वठी, मटिजे कीअं थो? हाणे हिकिड़ो माण्हू आहे न, उहो माण्हू सब्जेक्ट त आहे न समाज में, हीअ हुन सां केतिरो बि प्रेम करे हा, पर कामेड़ ही हुन छा ॾियां रिटर्न प्रेम? ही चए पई त मूं चाह एॾो वॾो कयो आहे जो मूंखे लॻे कोन त मां तो ताईं बीहां, तूं मुंहिंजो कमु कोन करे सघ। मुंहिंजे तमन्ना जो जेको आशनाई आहे न, जेको मुंहिंजो महल आहे मुंहिंजे वजूद जो, उन तुंहिंजी ज़ात ताईं ह्यूमन बीइंग ताईं त कोन हुजे। छो त जॾहिं माण्हू ही सॼो पंधु करे थो बंबोर खां निकिरण खां पोइ सिक सिक हीअं हूंदो, एॾियूं आइडियलाइज़ थी पुनुअ खे करे छॾे जो लतीफ़ हिकिड़ो त उहो चवे थो न त पुनू थियसि पाण ई वियो ससुईअ जो शर्म, हेकलियूं हलनि जी भॼे तिन भरम, जो विंदुर मंझ वरम सो सौदो सरियुसि हितई। पाण पुनू थियसि ऐं ससुईअ जो शर्म वियो हली, औरत वारो मामिलो हुन खां निकिरी वियो। हाणे उहो जेको जिन्सुनि जो फ़र्क़ु आहे हाणे हटाए छॾियईं, आउं पुनू थी आहियां। हेकलियूं हलनि जी भॼे तिन भरम, जेके अकेलियूं हलंदियूं आहिनि उनजो भरम यानी ख़ौफ़ टुटी पवंदो आहे। जो विंदुर मंझ वरम सो सौदो सरियुसि हितई, जेको वापारु हुनखे विंदुर में करणो हो न, उहो हिते ई न करे छॾियो। कामेड़ को माण्हू पंहिंजे आदर्श पंध में जॾहिं हले थो न, त जीअं मंज़िल माण्हूअ खे करेक्ट करे थी न,
कि माण्हू मंज़िल खे बि करे थो थिए जा थो कॾहिं कॾहिं त माण्हू एॾो बरजुस्तो ऐं इश्क में महू आहे जो पाण मंज़िल उन खां सवाब न थी बीहे मिसाल हिकिड़ी ॻाल्हि था कयूं पाण हीउ हेॾो कामेड़ पंधु आहे न हिन हेॾे पंध में बराबरीअ लाइ माण्हू छा न कयो आहे सॼी ज़िंदगी माण्हू बराबरियुनि जे लाइ रहिया आहिनि पर हिकिड़ी ॻाल्हि नोट कयो तव्हां मन मार्क्स खां सवाइ बराबरी कोन थी बीहे न माण्हू छा बि करे कुझु बि करे त माना हिकिड़ो माण्हू इपीक्यूरस जे बि पोयां स्पीनोज़ा जे बि पोयां सभिनी खे ॾिसे थो ॿार मरनि जर्मन छॾे लंडन में थो अची वेहे माण्हू अव केॾे मिट माइट केॾे छा केॾे हाणे उहो माण्हू पंहिंजे दर्द में पाण बि त मंज़िल थी वियो माना मंज़िल हिन खे सिधो कयो ऐं हिन मंज़िल खे बि सिधो कयो इहो आहे डायलेक्टिक्स ॿिन्ही जी होज पर हिकिड़ी ॻाल्हि कमु कमाल कोन्हे बराबरी समाज जी त वॾो आदर्श आहे माण्हू केॾो वॾो थी वियो जो उन खां सवाइ मंज़िल डिफाइन कोन थी करे सघिजे त पोइ इहा उहा ई ॻाल्हि हुई त जेकॾहिं मां एतिरो वॾो कमु एॾो वॾो सूर सही वियो आहे जो हाणे मां पाण मंज़िल थी वियो आहियां हाणे मंज़िल मूंखां सवाइ बि तव्हां बयानु कोन करे सघंदव त पुनूअ जी ॻाल्हि ई कोन सॼे वाट में पुनू अॻिते जॾहिं हुसैनी पढ़ंदासीं न कामेड़ तव्हांखे लॻंदो त यार अच्छा ॿी ॻाल्हि हिकिड़ी बाबा मां वञा थी मूंखे पुनू खपे दारू हिन दर्द जो ॾाढो ॾसाऊं मूंखे महबूब ॾाढो दारू ॾसियो आख़िर वल असर जो ईअं उतां माना सबुर कर वतवा सो बि लक वतवा सो बि सबर त्यां पोइ आऊं सिकां थी सलाम खे ऐं उन खां पोइ चवां थी महबूब हाणे तुंहिंजो सलाम बि न खपे रुॻो सिकां सिकी को सलाम खे करी को न सलाम ॿिया दर तिन हराम ईदुनि जनी देखियो हले थो सिक बा मिलण बा पर कावड़ ॻाल्हि ई आहे इन पंध में को बि माण्हू कोन्हे का बि शइ कान्हे सुवाल को ॾाढो आहे मां पुनू हिकिड़ो बींग हुयो न बंबोर में रहंदे करे हिकिड़ो चयो न त काकुल बंबो में पुनू माना उनजो हिकिड़ो बेताद रतीअ जी रिहाण जी अड़ायमि जत हिकिड़ी रतीअ जी मुलाक़ात जत सां मूंखे जी अड़ाए छॾियो आहे त माना मूंखे जत खपे थो न उन वाट ते वञी पाण चवे थी त पुनू तुंहिंजे उन रतीअ जे रिहाण जे असर में मूं तोखे तख़युलाती एॾो वॾो करे छॾियो आहे जो हाणे तूं ओड़ो थी कोन सघंदे तूं भली अचु करार कर पर तूं उहो न मां तूं ॻाल्हाए छा करे छॾियो आहे इन करे हाणे तूं पुनू आर्याणी मुंहिंजो महबूब शायदि न हुजी ॻोल्हियां मलां शाल म मिलां हो त छलाऊं ॻोल्हींदी रहां पर पुनूअ खे न ॾिसां छो मन अंदर जा लोच मछुड़ मिलण जी माठी थी ईअं न हुजे जो तोसां मिलां उहा लोच ख़तम थी वञे न हाणे छल मां तोखे ॻोल्हींदो रहां लोच न वञे त माना कामड़ अहिड़ी ॻाल्हि ॿुधो भला लोच रुॻो पेन आहे जीअं रुॻो पेन हुजे त माण्हू छो लोच घुरे सुवाल इहो आहे त छा लोच में करार आहे तॾहिं त घुरे थो न या इहो ई कमाल आहे लोच में करार डिफाइन